अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। जी तव्हां मुझे यूट्यूब चैनल ॾिसी रहा आहियो उदास इमरान अली जे नाले सां। दोस्तों, अॼु असां सिंध जे क़ौमी रागी सरमन सिंधी जी ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां तमामु बहितरीनु ॻाल्हि जेको हू सिंध लाइ सिर्फ़ु ॻाईंदो हो। मगर इन खां पहिरियां जिन दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब या बेल लाइक न कयो हुजे, बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं बेल लाइक कंदा। दोस्तों, सब्सक्राइब करण सां मुंहिंजो को बि ज़ाया कोन थींदो, मगर इन सां गॾोगॾु असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी ऐं खेसि वधीक विडिया अव्हां जे लाइ आणे सघूं। त हलूं था पंहिंजे मेन टॉपिक ते। दोस्तों, क़ौमी रागी अहिड़ा हूंदा आहिनि जीअं सरमन सिंधी हुयो। घोटकी के पासे एक शादी की महफ़िल में सरमन सिंधी ॻाए रहियो हो त हिकु हमरा क्लाशन सां स्टेज ते आयो ऐं खेसि फरमाइश कयई। सरमन सिंधी खे फरमाइश कहिड़े गाने जी कयई त भुटे ते गीत ॿुधाए असांखे, जंहिं ते सरमन सिंधी चयुसि अगरि क्लाशन जूं सभु गोलियूं मुंहिंजे सीने ते हणी छॾी तॾहिं बि इहो कलाम न ॻाईंदुसि, छो जो हू सिंध जो बहितरीनु फ़नकार हुयो ऐं हू सिंध लाइ ॻाईंदो हो। कंहिं सरदारनि अमीरनि या वॾेरनि जे लाइ कोन ॻाईंदो हो। हुन जो सिंध सां प्यारु हुयो ऐं हू जॾहिं बि कलाम हुन ॻाया पंहिंजे सिंध लाइ ॻाया। सो इहा ॻाल्हि कंदे हुन तमामु ॾाढी ज़िद कई ऐं उन खां पोइ सरमन सिंधी उहा महफ़िल अध में छॾे हलियो वियो। अहिड़ी रीति सेवण में हिकु प्रोग्राम पसाफा वारनि बि सरमंद खे अहिड़ी फरमाइश कई त अहिड़ो गानो ॿुधाए असांखे भुटे ते या कंहिं ते बि, मगर जंहिंखां वरी बि सरमन सिंधी इनकार कयो ऐं हुन कलाम न ॻायो। उन खां पोइ पसाफा वारनि छोरनि सरमन सां विड़िया हुआ। सरमन तशद्दुद बर्दाश्त कयो पर धरतीअ सां गद्दारी न कयई। सरमन खे शहीद थिए 28 साल थी विया आहिनि, पर हू अॼु बि पंहिंजे आवाज़ ऐं किरदार सां ज़िंदा आहे। दोस्तों, ही हुई सरमन सिंधी जी ॻाल्हि, जंहिं केतिरनि ई महफ़िलुनि में भुटे लाइ या कंहिं बि वॾेरे सरदार लाइ कलाम न ॻाया। सिंध लाइ त हू केतिरो ई ॻाईंदो हो, मगर हुन अहिड़ी फरमाइशां पूरियूं कंहिंजूं बि न कयूं। हुन चयो त भली जान हली वञे पर अहिड़ा कलाम मां न ॻाईंदुसि, तंहिंजे करे सिंध जो क़ौमी रागी सॼो वञे थो सरमन सिंधी। दोस्तों, अगरि असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे, लाइक ऐं बेल लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय ॾींदा, जीअं अहिड़ा खोड़ सारा वीडिया अव्हां जे लाइ आणे सघूं। वॾी महिरबानी।